नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन के खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज हज़रत सैदना उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो मुख़्तसरतआरुफ़ दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां अॻु में असां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ते आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, ख़लीफ़े दोम जानशीन पैगम्बर हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी कुनियत अबू हफ्स ऐं लक़ब फ़ारूक आज़म आहे। हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु आला रुतबे वारा साहबी रसूल बल्कि मुराद रसूल आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खेन अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां घुरी वरितो हो, यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन दुआ फरमाई, जंहिंजे नतीजे में सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इस्लाम क़बूल कयो। हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी इस्लाम क़बूल करण सां इस्लाम जी इज़्ज़त ऐं ग़लबे में वधीक इज़ाफ़ो थियो। पहिरें ख़लीफ़े हज़रत सैदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे विसाल खां पोइ 12 सालनि ताईं मुसलमाननि जा ख़लीफ़ा ऐं अमीरुल मोमिनीन रहिया। आख़िर मस्जिद नबवी शरीफ़ में नमाज़ फ़जर पढ़ाईंदे एक काफ़िर मथन हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में ज़ख़्मी थी पिया ऐं मदीने पाक में हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे शहादत जो मौत नसीब थियो ऐं उन जे लाइ हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन दुआ बि घुरी हुई त या अल्लाह मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत ऐं पंहिंजे पाक नबी जे शहर में मौत नसीब फ़रमा। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त या सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी दुआ खे क़बूल फ़रमायो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खेनि पंहिंजे रस्ते में शहादत ऐं पंहिंजे पाक नबी जे शहर में मौत नसीब फ़रमायो। ऐं हज़रत सुहैब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हज़रत सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे पहलू मुबारक में दफ़न थिया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे सहाबा कराम सां मोहब्बत नसीब फ़रमाए ऐं उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे सहाबा कराम सां मोहब्बत ऐं दिली लगाव नसीब फ़रमाए। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात सैदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो मुख़्तसिर तारुफ़, जेको मां अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।